नाज़िन मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड जा नतीजा तकरारी बणिजी विया आहिनि। पीपुल्स पार्टी ॾाढा मोहम्मद हालेपोटो जी कामयाबी ते जशन कयो आहे। चयो आहे चूंड नतीजा रद्द कंदे हर फोरम ते वञण जो ऐलान कयो आहे। मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड जा नतीजा तकरारी बणिजी विया। पीपुल्स पार्टी ॾाढा महमूद हालेपोटो जी कामयाबी ते जशन कयो आहे। JUI चूंड नतीजा रद्द करे छॾिया। मातली जे सूबाई तक PS 70 ते नंढी चूंड में पीपुल्स पार्टी मैदान मारे वई। PP उम्मीदवार ॾाढा महमूद हालेपोटो 46,037 वोट खणी कामयाब थी वियो। JUI उम्मीदवार मौलाना गुल हसन ज़हूर 6,342 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। मातली जे सूबाई तक ते PP जे कामयाब उम्मीदवार ॾाढा महमूद हालेपोटो खे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुबारकबाद पेश कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PP उम्मीदवार जी कामयाबी ज़िले बदीन जी अवाम जी फतेह आहे। बिलावल भुट्टो चयो आहे त मातली जी अवाम धांधली खे नाकाम बणाए उहो साबित कयो त अवाम अॼु बि PP सां गॾु आहे। PP हमेशह ग़रीब अवाम जे मसइलनि जे हल लाइ जिदोजहद कंदी रहंदी। PP चेयरमैन चयो आहे त मातली जे अवाम मुखालफ़नि खे शिकस्त ॾेई PP खे कामयाब कयो। ही सूरतहाल सिलेक्टर हुक्मराननि लाइ आईनो आहे। ॿिए पासे JUI चूंड नतीजा रद्द कंदे हर फोरम ते वञण जो ऐलान करे छॾियो आहे। JUI सिंध जे सेक्रेटरी जनरल राशिद महमूद सूमरो चयो आहे त हुक्मरान जमायत धांधली जो बदतरीन मिसाल क़ाइमु कयो आहे। जंहिं पोलिंग ते 200 वोट कास्ट थिया उते 800 वोट कीअं निकिता। राशिद महमूद सूमरो चयो त सूबाई वज़ीर पुलिस प्रोटोकॉल में पोलिंग स्टेशन्स ते माण्हुनि खे हिरासा कंदा रहिया। चूंड नतीजनि खे रद्द था करियूं। इलेक्शन कमीशन समेत हर फोरम ते वेंदासीं।